बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह रामकली मां 10 साल 7 मां कुछ बेहतर गुजर गई गुजरान की न कबूल जिका पड़ी अलीअ जो मैदान सखर सनासन के जदो गुजर गई हयाती गुजरी वही थी गुजरान की न कबूल जी कापड़ी ये कापड़ी ये सनासी माल पानी जो कहा तो माल असबाब जी तलब न रखी अलीअ जो मैदान सखर सनासिन के ये जेके तव्हां जोगी माण्हू हुयो इन जे लाइ हज़रत अली साईं जो फ़क़र फाके वारो जेको तरीक़ो आहे उहो बिल्कुलु वाज़िह पियो आहे तव्हांखे उन ज़िंदगी गुज़ारणी आहे। ॾोरण घणो ॾाकिड़ो ॾोर मन ॾींहं अंधार 16 लख हज़ार इन ऊंधा ई अंधा कया जदो ॾोरण घणो ॾाकिड़ो ॻोल्हण ॾाढो ॾुखियो आहे ॾोर मन ॾींहं अंधार रोशनीअ खां सवाइ या सहारे खां सवाइ या मुर्शिद खां सवाइ न ॻोल्ह 16 लख हज़ार इन ऊंधा ई अंधा कया इहा जेका ऊंधाई आहे या गुमराही जेका आहे उन करोड़ लखे माण्हुनि खे अंधो करे छॾियो। वेहंदनि खे वेक थिए हूंदनि कोन्हे हंध मन लहुल मोला फन हुल कुल ईअं परोड़ जे पंध वेहंदनि खे वेक थिए जेके वञण वारा आहिनि उन जे लाइ दुनिया कुशादी आहे हूंदनि कोन्हे हंध जेके जंहिंजो ख़्यालु आहे त असीं हिते आहियूं हिते रहूं था हूंदनि कोन्हे हंध उनजो को हंधु ई कोन्हे इन जी रुगो ख़्वाहिश आहे पर आहे हुननि जो कुझु कोन या जेकॾहिं अचनि त हिकिड़ो नंढड़ो को जुगो हूंदनि पर हू जेके वञण वारा जेके हलण वारा उन जे लाइ पूरी दुनिया पई आहे मन हुल मोला फन हुल कुल जेको मौला जो थियो सभु कुझु उन जो थियो हीअ हदीस शरीफ़ आहे इहो परूर जे पंध इहो बसि सम्झ इहा ॻाल्हि सम्झ। ना उमेदी आहे जेको ओछण आदे थियनि सदा सुख वसनि तालब तक़दीर ते ना उमेदी आहे जेको हिननि माण्हुनि जो ना उमेदी निराशाई जेको आहे हुनजो तोशियो आहे ओछण आदेश इहो हिननि आदेशनि समय जो ढक ओढणो आहे ना उमेदी कुझु बि न को बि सहारो न को आसरो न सदा सुख वसनि तालब तक़दीर ते पोइ ही जेके ख़ुदा जा तालब आहिनि उहे तक़दीर जेके अलाह साईं हुन जे लाइ लिखियो आहे उन ते सदा ई ख़ुशि आहिनि उन ते राज़ी हूंदा आहिनि। अदम उतारो न ना उमेदी निजरो लंघे ख़ौफ़ उमेद खां परे तेर थियो रज़ा राज सदो न ॿियो मूरा मंगन की न की अदम उतारो हिन जो आस्थानो जेको आहे उतारो जेको आहे नाबूदी आहे नीसी आहे ना उमेदी निजरो ही मायूसी सम्झो हिन जो गुंगो आहे जंहिंमें कुझु न हुजे हिन जो उते ई हिन जो देरो आहे लंघे ख़ौफ़ उमेद खां न को हुननि खे ख़ौफ़ थिए न को हुननि जी का उमेद आहे परे तेर थियो हिन जी मंज़िल हिन खां अॻे आहे राजा रज़ा राज सदो जेकी मालिक जी रज़ा आहे इहो हुन जो मुल्क आहे इहो राज सॼो हिन जो आहे ॿियो मूरा मुंगन की न की ॿियो हुननि जो अलॻि को मुतालबो कोन्हे ना उमेदीअ जे निजरे ते ई पुछो अलाह चिटो रबी राह पर मुरादनि मखवी कयो ना उमेदीअ जे निजरे ते ई पुछो अलाह अलाह खे जेकॾहिं तोखे ॾिसणो आहे त तूं ना उमेदीअ में ॾिस जॾहिं तुंहिंजो को बि सहारो न हुजे को बि आसरो न हुजे पोइ तूं ॾिस अलाह साईं तुंहिंजी कीअं थो पूरी करे चिटो रबी राह पर मुरादनि मखवी कयो इहो अलाह साईं जी मदद जो रस्तो चिटो आहे पर असांजे उमेदुनि उनखे लिकाए छॾियो आहे। कहिड़ी पुछी काल कर न का अॼु सुभाणे वण सही सी भाॻियो जेकी पसी मंझि पसा रम रबानी राह मथे हाल शयार थी कहिड़ी पुछी काल
सुभाणे जी कहिड़ी पुछा थो कनि कर न का अॼु सुभाणे तोखे त अॼु सुबुह जी बि ख़बर कान्हे तूं सुभाणे जी कहिड़ी ॻाल्हि ॿुधाए हाणे काल्ह करे जेको आहे सुभाणे लाइ हिते इस्तेमालु थियो आहे ईअं बि चई अथव ॿियनि बि जाइनि ते ईअं इस्तेमालु कयो आहे वण त ईअं थी वागियो जेकी पसीम जे पसां तोखे जेकी पसां में जेकी नज़र अचे पियो तूं उन सां पियो हल जेका सूरत हाल आहे रमो रबानी राह मथे हाल होशियार थी जेको हलंदड़ वक़्तु आहे उन में तूं अलाह जो रस्तो वठी अलाह जो आसरो करे पियो हल होशियार थी ख़बरदार थी कर हींअर हलण जी वेठो पुछी पर अॼु आहे सिमर सुभाणे मरंदो सभु को कर हींअर हलण जी हींअर ई हलण जी तयारी कर वेठो पुछी पर ईंदड़ वक़्त जूं बि ॻाल्हियूं पुछी अॼु आहे सिमर हे सनासी अॼु मर सुभाणे मरंदो सभु को टाइम ते त सभु को मरंदो अॻे जेको मूं चुप चुप रहंदो ॻाल्हि आहे इहे कुझु पैसो आहे जेके अलॻि कया